अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ऐं राति जा ही 2 कलाक ईंदा आहिनि हफ़्ते में 2 रातियूं, जेके आहिनि सूमर ऐं अंगारे जूं। हिननि ॿिनि रातियुनि में मोहबत भरियूं ॻाल्हियूं, प्यार भरियूं ॻाल्हियूं, ख़ुशियुनि भरियूं ॻाल्हियूं ऐं कचेरियूं कंदा आहियूं खोड़ सारियूं। नौमान अली किंग, ख़ादिम मेतलो, जुनेद सुरियो एंड उन सां गॾु अदनान ऐं उन सां गॾु अॼु नौमान जेको ट्राईपोर्ट आहे, जेको कैमरा जो, उहो पंहिंजे कद खां मथे करे छॾियो अथई, त उहो परेशान थी पियो आहे, पुञी कोन थो सघे। नीचे कोई स्टूल विस्टूल रखंदो बेटा, कोई बात नहीं। तो वेल, अवां सभिनी खे भली कार थो चवां, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं अॼु जो टॉपिक इहो आहे त हीअ गर्मी छो कोन थी ख़तमु थिए? एॾी गर्मी ख़तम ई नथी थिए। तो गर्मी जॾहिं घणी लॻंदी आहे अव्हांखे, त पोइ अव्हां छा कंदा आहियो? कीअं तव्हां पंहिंजो उन गर्मी जे पंध खे, गर्मी जे उन जेको गरम हवा हूंदी आहे या गरमाइश हूंदी आहे, उनखे कीअं तव्हां ख़तमु कंदा आहियो? तो ज़रूरु प्रोग्राम में शामिल थी ॿुधाईंदा। 02135388202 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे डायल कंदा, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा। मैसेज जमा करे सघो था। लाइव विद राजा जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे उन ते मैसेज करे सघो था। कशिश टीवी जो लाइव पेज आहे फेसबुक ते, उनखे बि तव्हां जॉइन करे उन ते बि तव्हां मैसेज करे सघो था। सो अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं हिन प्रोग्राम में शामिल हूंदियूं लाइव ऐं लाइव कचेरियुनि सां गॾु गॾु। अॼु मख हिकिड़ी आहे जेका मूंसां गॾु गॾु हलंदी 2 कलाक, उहा गॾु घुमंदी, कंहिं महिल भूं भूं करे पई, त हुनखे मां पकड़े लाहींदुसि, काॾे कान वेंदी। सो चांहि वांहि जेकॾहिं पीअणी आहे त जल्दी चांहि पी वठो। मानी वानी त तयारु थी वई हूंदी, ख़ासि करे जेके असांजा जेके अदड़ियूं आहिनि ॻोठनि में, पंहिंजे घरनि में जल्दी जल्दी मानी पचाए वठंदियूं आहिनि, त जीअं जल्दी जल्दी मानी खाई वठिजे। सो हा, छा कजे छा ठाहियो आहे? जंहिंजे घर में बिरयानी ठही आहे, सो उहो हिकिड़ी प्लेट वधीक खाई छॾे, छो त मां बिरयानी लवर आहियां। बिरयानी मूंखे ॾाढी पसंदि आहे। सो हिकिड़ी प्लेट मुंहिंजे तरफ़ां, हिकिड़ी प्लेट नौमान जे तरफ़ां, हीअ कोन ख़ादिम खे न खाराईंदासीं। बाक़ी असां ॿिन्ही जे तरफ़ां तव्हां हिकिड़ी जुनेद खे खाराईंदासीं, टी जुनेद लाइ। सो 3 तव्हां प्लेटूं अलॻि अलॻि खाई सघो था, डेडिकेट असांखे करे सघूं था। बिरयानी जिथे जिथे ठही आहे, उहो जल्दी जल्दी मूंखे कॉल करे ऐं मूंखे ॿुधाए त अॼु बिरयानी ठही आहे, या त पीज़नि में ठही आहे, या त पटाटनि में ठही आहे, या त छोलनि में ठही आहे, या त बीफ बिरयानी आहे, या त चिकन बिरयानी आहे। सो जहिड़ी बि बिरयानी ठही आहे, उहो जल्दी मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थी आहे। अस्सलाम वालेकुम। काॾे हलिया विया उहे माण्हू अलाए, काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा हा जेकी सॾे, हो कुर्ब ॾींदा हा जेकी सॾे, प्यार कंदा हा जेकी सॾे, उहे माण्हू अलाए काॾे हले। उहे माण्हू आज तुम माण्हू चेंज किए? ये मेरे पीछे वाला फोटो उधर होता था और उधर वाला उधर होता था। अच्छा, ये फिर मेरे ऊपर मारना कि आपने बोला था। देखिए तो माण्हू चेंज कर दिए, ये पीछे वाले माण्हू दोनों इन्होंने चेंज किए, इधर वाले उधर कर दिए, उधर वाले उधर कर दिए। अच्छी बात है तो राजा ही ना। तो खैर, अवांजो प्यार, अवांजू मोहबतूं ख़ूबसूरत आगाज़ कयोसीं अंबर महक जी आवाज़ सां। त कलंदर लाल मां तुंहिंजी मलंगियाणी आहियां। त इहा हक़ीक़त आहे त हीअ सिंध जेका आहे, इहा सूफ़ियुनि जी धरती आहे। ऐं सूफ़ियुनि जी जिथे जिथे ॻाल्हि ईंदी आहे, चाहे उहा सूफ़ी शाइर हुजे, जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सूफ़ी शाइरनि जो सरताज बादशाह, ऐं उन सां गॾु गॾु सचल सरमस्त हुजे, ऐं लाल साईं हुजे, कलंदर साईं जी ॻाल्हि कजे, या मुख़्तलिफ़ सूफ़ी शाह इनायत जी ॻाल्हि कजे। तो खोड़ सारियूं दरगाहूं आहिनि। हिन सूफ़ी जी धरती आहे। हिन धरती ते जॾहिं सूफ़ीअज़म जी ॻाल्हि हूंदी आहे, त उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमुन जी ॻाल्हि हूंदी आहे, प्यार जी ॻाल्हि हूंदी आहे, मोहबत जी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं सूफ़ीअज़म खे जेको माण्हू सम्झी वियो न, उहो ज़िंदगीअ खे सम्झी वियो, उहो पूरी काइनात खे सम्झी वियो। छो त ज़िंदगी ऐं काइनात खे सम्झण जे लाइ सूफ़ीअज़म जी सम्झ हुजणु तमामु घणी लाज़मी आहे। तो हिकिड़ो हलूं था, हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे, गानो आहे, बालक सिद्धी जो गानो आहे। छो त कलाम धमाल त थी वई आहे पहिरियां, हाणे बालक सिद्धी हिकिड़ी यादि आहे जेका मां तव्हांजे लाइ ज़रूरु शेयर कंदुसि तव्हां सां। छो त इहे यादगिरियूं ई हूंदियूं आहिनि जेके रहिजी वेंदियूं आहिनि। सो इहो ई गीत आहे, सम्झी विया था। यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, बंदि कमरे जी दीवारुनि ते तुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। जाओ भाई, जाओ जाओ जाओ। वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भली कार आवाज़ सभिनी खे। हलो ख़ादिम, आवाज़ ॿाहिरि म्यूज़िक जो न आहे। वेल जी, भली कार आवाज़ सभिनी प्यारनि खे। 02135388202 ऐं लाइव विद राजा जो आगाज़ थी चुको आहे। ऐं यादगिरियुनि जी ॻाल्हि हुई त यादगिरियूं रहिजी वेंदियूं।
ऐं यादगिरियूं हूंदियूं आहिनि जेके ज़िंदगीअ में जीअण जो हिकिड़ो आसान तरीक़ो हूंदियूं आहिनि जेके हमेशह सुठे तरीक़े सां तव्हांखे अॻिते जीआरींदियूं आहिनि। सो अव्हांजो प्यार ऐं अव्हांजो मोहबत आहिनि प्रोग्राम में शामिलु रखंदासीं लाइव कॉल्स हाणे ऐं कंहिं नंबर डायल कयो आहे ॾिसो कंहिं डायल कयो आहे। पहिरियों कॉलर केरु आहे असांजो अॼु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं बारा केरु? आवाज़ आहे ॿाहिरि शोर आहे घणो जाम शोर आहे। वेल जी कुछ टेक्निकल प्रॉब्लम्स हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं थी वेंदा आहिनि त हुनजे करे अव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई। सो अव्हां वरी कॉल करे सघो था। पर ही जेको टाइम हूंदो आहे स्टार्ट 8 खां जॾहिं प्रोग्राम शुरू थींदो आहे त मुंहिंजी अदड़ियुनि जो टाइम हूंदो आहे 9:30 बजे ताईं। 9:30 खां पोइ जेका बि कॉल हूंदी आहे उहा डायरेक्ट मुंहिंजे हिन शो में शामिलु थी वेंदी आहे। सो कुझु चवंदासीं त मोहबतूं विराइजनि, प्यार विराइजे ऐं ॻाल्हि कजे अमुन जी ॻाल्हि कजे, सुकून जी ॻाल्हि कजे, ख़ुशीअ जी। सो जेकॾहिं असां कोशिशि कयूं त हर हाल में जीअण सिखी वञूं, हर हाल में असां शुक्र अदा कयूं अलाह साईं जो, त असां हमेशह ख़ुशि रहंदासीं। छो त तव्हां ॾिसो जॾहिं असांखे तकलीफ़ ईंदी आहे, को ॾुख हूंदो आहे त असां ॾाढो परेशान थी वेंदा आहियूं ऐं असां मायूस थी वेंदा आहियूं। पर जॾहिं असांखे का नेमत मिलंदी आहे अलाह साईं जे तरफ़ां, का ख़ुशी मिलंदी आहे त पोइ असां ख़ुशि बि थींदा आहियूं। त उहे ख़ुशियूं असां यादि करे उन्हनि ॾुखनि खे ज़रूरु विसारे छॾियूं। जेके ॾुख जेके तकलीफ़ूं असांखे अलाह साईं जो बहानो ॾींदो आहे, पर कोशिशि कंदा कयो त हर माण्हू खे माफ़ु कंदा कयो ऐं हर माण्हू जे लाइ दिलि साफ़ु रखंदा कयो। जॾहिं हर माण्हूअ खे माफ़ु रखंदा, हर माण्हू खे दिलि साफ़ु रखंदा त ऑटोमेटिकली अव्हांजी रस्तो बि मंज़िल बि साफ़ु थी वेंदी, आसान थी वेंदी। सो काफ़ी सारा जेके मैसेज ईंदा आहिनि मूंखे लाइव विथ राजा जे पेज ते, जेके मां कॾहिं कॾहिं न बि पढ़ंदो आहियां, काफ़ी ॾुखायल मुंहिंजूं अदड़ियूं, काफ़ी मुंहिंजा ॾुखायल भाइर मूंखे मैसेज कंदा आहिनि, सजेशन्स वठंदा आहिनि, मशवरो वठंदा आहिनि। ॾाढो सुठो लॻंदो आहे मूंखे जेके मशवरो वठंदा आहिनि। मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त ज़िंदगीअ में हिकु अहिड़ी घड़ी ईंदी आहे, हर माण्हूअ जी ज़िंदगीअ में हिकु अहिड़ी घड़ी ईंदी आहे, जीअं हर माण्हूअ खे बुख़ारु थींदो आहे, ईअं ई ज़िंदगीअ में हिकु अहिड़ी घड़ी ईंदी आहे जंहिं घड़ीअ में माण्हू चवंदो आहे त हाणे ज़िंदगी ख़तमु थी वई आहे, हाणे मुंहिंजी लाइफ में फुल स्टॉप अची वियो आहे, हाणे मां जीअण नथो चाहियां। सो कॾहिं बि ज़िंदगीअ खे जेको आहे सो ईअं ज़िंदगीअ खां मायूस न थिया कयो। ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे। ज़िंदगी अलाह साईं जे तरफ़ां हिकिड़ो अनमोल तोहफ़ो मिलियल आहे अव्हांजे लाइ। त ज़िंदगीअ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जो सोचींदा कयो जेके अव्हां सां प्यार कंदा आहिनि, जेके अव्हांखे लाइक कंदा आहिनि, जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अव्हांजी परवाह कंदा आहिनि। सो ईअं ई लाइफ में ज़िंदगी में मां जीअं चवंदो आहियां गाॾी हलंदी आहे त गाॾी में हिकिड़ो चौक ते चौराहे ते सिग्नल अची वेंदो आहे, रेड सिग्नल, त ईअं ई असांखे गाॾी बीहारणी पवंदी आहे। त ईअं ई ज़िंदगीअ जी गाॾीअ में, ज़िंदगीअ जे राह में असांखे सिग्नल ईंदो आहे जेको ज़िंदगीअ जी गाॾीअ खे बीहारे छॾींदो आहे। पर उन खां पोइ ग्रीन सिग्नल जो इंतज़ारु ज़रूरु कंदा कयो। जॾहिं ग्रीन सिग्नल जो इंतज़ारु कंदो त पर चवण जो मक़सदु इहो आहे त मां चवां पियो त हमेशह कोशिशि कंदा कयो त हेल्पफुल रहंदा कयो ॿियनि माण्हुनि जे लाइ, जेतिरो थी सघे कंहिंजी मदद कंदा कयो ऐं जेतिरो थी सघे पंहिंजो पाण खे ख़ुशि रखंदा कयो। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि हूंदा आहिनि ज़िंदगीअ में जेके पंहिंजी तकलीफ़ खे ज़ाहिर न करे पाण खे ख़ुशि रखंदा आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके माण्हू उन्हनि जे लाइ जीअंदा आहिनि, जेके माण्हू उन्हनि जी परवाह कंदा आहिनि, जेके माण्हू उन्हनि जी काड़ कंदा आहिनि। उन में अम्मी बाबा बि थी वञनि था, भाइर भेणूं बि थी वञनि था, घरवारी बि थी वञे थी, घरवारो बि थी वञे थो। मुख़्तलिफ़ रिश्ता आहिनि जेके अव्हां सां तमामु घणो ई मोहबत कंदा आहिनि ऐं उनखां वधीक उहे रिश्ता हूंदा आहिनि जेको असां ॿार ठाहियो आहे, जेको दोस्ती जो रिश्तो आहे। काफ़ी अहिड़ा तव्हांजा दोस्त हूंदा जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अव्हां खे ॾिसण जे लाइ, अव्हांखे ॿुधण जे लाइ बेताब हूंदा आहिनि। सो उन्हनि दोस्तनि जी बि ज़रूरु परवाह कंदा कयो। सो पाण ॾाढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ अव्हांजूं लाइव कॉल्स हूंदियूं, अव्हांजूं कचेरियूं हूंदियूं, ॾाढो ब्रेक खां पोइ मिलूं था। रात जे रेशमी रास्तनि ते मुंहिंजो मासिया असां हाल दिलि जो अव्हां सां पचारियो, अव्हांजी मर्ज़ी जीआरियो मारियो। राति जे हिन पहर में कोशिशि कंदा कयो त हिक ॿिए सां हाल ओरींदा कयो, दोस्तनि सां कोशिशि कंदा कयो त कचहरियूं कंदा कयो ऐं पंहिंजे दिलि जो हाल वंडींदा कयो। सो वेल जी, ख़ुशि आमदीद अॻे नवां सभिनी खे भली कार। 0213538820 हिन नंबर खे कंहिं डायल कयो आहे, ॾिसूं था कंहिं डायल कयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए? ताहिरा ठुल्लमा। ताहिरा ठुल्लमा, कहिड़ा हाल अथई ताहिरा? जी अदा बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। ताहिरा माशाअल्लाह, ॾाढो सुठो थो लॻी, माशाअल्लाह माशाअल्लाह। थैंक यू जी। छा पचायो अॼु? अॼु अदा असां पचायूं भिंडियूं। हा, भिंडियूं भिंडियूं। जी अदा बस भिंडियूं ऐं बस चांवर ऐं मानी। बिरयानी कंहिं कोन पचाई आहे? ओ दी
जी जी अदा किदा किदा गुम थियो वनी? अदा मां इते ही आ तव्हां जे किथे आई? इते नज़र ई कोन थी अची। अदा सदा दिल सां ॾिसे त नज़र ईंदी न आहे। हाल कोई गानो ॿुधा पंहिंजी आवाज़। अदा मां तव्हांजे वचन ते ॿुधाईंदा। हा तव्हांजे विञाए वेठो आहे हेड़ी सारी महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे। वाह से वाह, छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम जी, केर पियो ॻाल्हाए? अॼु सना अॼु देर करे छो आई आहे भेण? ओ एॾी देर करे था। हा छा थी चई? शो ॾिसी पई? अॼु लाइट आहे? हा हा अॼु आहे। चलो गुड आहे। ॿियो छा हाल आहे? छा पचायो आहे अॼु घर में? अॼु पचाया आहिनि आलू करेला करेला। ॿियो? ॿियो आलू पचाया करेला आलू भी पचिया आहिनि, करेला भी पचिया आहिनि। आलू ऐं करेला मानी सां खाईंदा, चांवरनि सां खाईंदा? आलू करेला मानी सां खाईंदा, चांवरनि सां खाईंदा? हा मानी सां खाई छॾी आहे मानी। हा दा चलो गुड आहे। थुल्ह जो मौसम कीअं आहे? अदा हाणे थोड़ी थोड़ी थधि पवे थी। गर्मी आहे बा, हिते त ॾाढी गर्मी आहे। थोड़ी असांखे थधि मोकिले ॾियो। अदा अॼु टिनि चइनि ॾींहंनि खां बाद मौसम सही थी वई आहे, हाणे थधि पई थी हा चलो गुड आहे गुड आहे। ॿियो ख़ैर आहे? कोई कहिड़ो कलाम ॿुधाए, कोई गानो ॿुधाए। जी अदा ॻाल्हियूं करे तुंहिंजे ॻाइण सां मूंखे निंड ईंदी आहे छो? भाई मां तव्हांखे लोरी सुनाईंदी आहियां। लोरी त निंड कराईंदी। निंड अञा शुरू कयो आहे प्रोग्राम। बाद में निंड हलो खिलण जी योगा थी वञे। 1 2 3 खिली ॾेखार थोरो। चलो ओके जी ओके। ख्याल रखिजो पंहिंजो। अदी सना मूंसां गॾु हुई ठुल। वॾी महिरबानी आहे प्रोग्राम में शामिल थिया। जेक बाबा ताईं जेक बाबा जे आसपास वारा ठुल जे आसपास वारा जेके भी प्यारा दिल वारा हिन वक़्तु मूंखे ॾिसण था सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में भली ॻाल्हि थो चवां। तो राति जे हिन ख़ूबसूरत पहर में कोशिशि कंदा कयो प्रोग्राम खे इंजॉय कंदा कयो, गाना ॿुधंदा कयो, गीत ॿुधंदा कयो ऐं गाननि ऐं गीतनि जेके मॉडलिंग कंदा आहिनि उन्हनि मॉडल खे पंहिंजो पाण खे रखी सोचंदा कयो त इहो मां आहियां। दिलि ख़ुशि थी वेंदी तव्हांजी। आस पास ज़िंदगी बदिलजी वेंदी तव्हांजी। छा बदिलजी? ज़िंदगी बदिलजी वेंदी। तो ज़िंदगी जेकॾहिं बदिलाइणो आहे त मोहबत वञी था कयो, प्यार वञी था कयो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाल आहे? कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु हाल ठीकु आहिनि, ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहियां, भलो आहियां। पाकीज़ा पई ॻाल्हाए? बिल्कुलु पाकीज़ा थी ॻाल्हायां। बिल्कुलु मुंहिंजो नाम सही। गुलदस्तो मुंहिंजो थियो। बिल्कुलु बिल्कुलु जवाब बिल्कुलु दुरुस्त आहे। हा ॿियो कहिड़ो हाल आहे? हाल अल्हम्दुलिल्लाह सुठो आहे। हाल कैसा है जनाब का? ॿुधो आहे गानो इहो? हा अॼु ॾाढो प्यारा त लॻो माशाअल्लाह। पोइ छा कयां? हालांकि बुरी नज़र खां बचाए। आमीन आमीन सुम आमीन। बुरी नज़र खां बचाए। सही ॻाल्हि आहे। हा न वाहे थी ॻाल्हि आहे। हाणे बुरी ब्लैक नज़र। ड्रेस में त ख़बर आहे तव्हांखे वरी। हा ब्लैक कलर में वरी ख़बर आहे न तव्हांखे नज़र लॻंदी ई लॻंदी आहे। बीमार थी पवंदो आहियां मां। ख़ैर आहे अॼु पूरो हफ़्तो आहे वरी निकिरी ईंदो। ख़ैर ॿियो ख़ैर आहे पाकीज़ा? छा पचायो आहे पाकीज़ा अॼु? तव्हां कराची में ठाहियो, कुझु ठाहे मोकिलींदा छो न आहियो मुंहिंजे स्टूडियो? हेलो छा तव्हांखे पसंदि आहे? बिरयानी, बीफ बिरयानी। छा पसंदि आहे? बिरयानी? बीफ बिरयानी। ॾाढी भुख लगी आज। और नहीं है नजर। हाँ 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 छा पसंदि अथव तव्हांखे? बीफ बिरयानी। अच्छा कारा नीरा पीला सावा गाढ़ा फिक्का। असां अॼु दाल पालक चांवर कया आहिनि। दाल सां चांवर बस मज़ो न आहे। हलो ख़ैर है। गानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। हाँ हाँ हाँ
ॿुधायो। मिलण में सुलगी भलो लफ़्ज़नि में ॾाढी मिठास थई, मिलण में सुलगी भलो लफ़्ज़नि। छा थियो अथई अॼु पाकीज़ा? छो आवाज़ गुम थी? नेटवर्क प्रॉब्लम। हालो हालो जी कॉल डिस्कनेक्ट थी। पाकीज़ा नेटवर्क प्रॉब्लम हुयो। योगा कोन खेॾी थी असां खिलण वारी छा कजे दाए बराबा खिली थो छॾिया। तूं पियो असर आहे हरू भरू नो माने कंदो छा इहो कंदो बैल जी वठो हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो गानो हलाए गानो कहिड़ो आहे? कहिड़ा गाना आहे? ही जेको महफ़िल आहे हिन महफ़िल में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके मुसाफ़िर थी ईंदा आहिनि, हिकिड़ो दफ़ो ईंदा आहिनि वरी लही वेंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि पंहिंजे स्टेशन तां। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? शुमाइला पिया ॻाल्हायां नौकर में। केरु? शुमाइला किथां? नौकर मां। नवकोट मां। कहिड़ा हाल आहिनि अदी शुमाइला? जी ठीकु आहे। छा कंदी आहे भेण शुमाइला? हा हाँ हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा ठीक है राजा? हाँ बिल्कुल ठीक है। सवेल कैसा भी गला है ये को? सवेरे शुमाइला है या यार उनकी सोट पे गला है? ए सोट तो फोन पर ही फोरे मखे परेशान कर छड़ी। ए मुझे अल्लाह के रे सलाम वालेकुम। को सोट खणो ही फोन था गदा। खणी छडी थी फोन। सोट के नालो छा थई? अलवीना। हाँ कते वठम सोट का मोबाइल? हाँ मोबाइल सोट का कते वठम मुझे मोबाइल सोट का खसे वते। अच्छा ठीक है। छा करनी अलवीना? पढ़दी है। केडी क्लास में? 8th क्लास में। 8th क्लास में पढ़दी है। वेरी गुड। मानी में छा पकी आज? बिरयानी तो न पकी है घर में? ना बिरयानी कोन भिंडी पकी है। भिंडी हिकड़ी या बटे भिंडियो पकियो हैं? हां भिंडियो किथा पकड़ियो? बनी में पकड़ियो? ना कटियूं। वेरी गुड। पाण पाजी बनी मां? हां पंहिंजी बनी आ। रोटी वाह पाजे भा दे भिंडियो मोकलियो ने या केड़ी गाल है? पूरी टक भर मोकलींदासी। हां मुझे पूरी टक भर मोकलींदासी। टक भर न मोकल तू बस हिकड़ी हड़ा मोकल बस भिंडियुन जेका फ्रिज में अची वने हफ्तो खन खावा। हां कली वनी ने। कली वनी ना नौकोट में आके। जी नवकोट जने बायस ताजे हथन जी घर जी भिंडियो जरूर खाइंदो। बियो अदी ताजो बाबा छा कंदो? मुंजो बाबा जी मास्टर है माशाल्लाह। किथे? नवकोट में। वेरी गुड। ताके घणी खर्ची मिलदी है इनवल भी रोज? खर्ची? हां खर्ची मिले 100। हां 20 रुपया खर्ची मिली है। 20 रुपया दी। वेरी गुड जबरदस्त। कोई गानो बुधाईंदी है पाजी आवाज में? ना गानो कोन बुधाईंदी। मुझे पास मुझे इंतजार भी करन नहीं आंदा गालो। सोट छा कंदी? गालाईंदी आसा। गालाईंदी मुसा गाल रहा सोट सा। बा बीच में पूरी लाइन लगी पे कोया। हां कोया लाइन लगी पे। लाइन लगी पई है। को रेल थोड़ी है, ट्रेन थोड़ी है जो लाइन लगी पई है। गालाईंदी आसा। प्रोग्राम है टीवी जो। वो खबर है असांखे। खबर है लाइन जगह लगी पई है। पोया वाली फोन बेखे भी दिबी है ना उनके दे फोन। हां ध्यान। हां जो गाना बुधायो असांखे पसंदीदा। हां ताजे पसंदीदा बुधाईंदो। ता जो लाइन के पोया लाइन के पास के पाजी फोन। याद राजा। ए दे वाला दे। हेलो राजा का अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी तहां जो नालो छा है? शुमाइला वरी शुमाइला। लाइन में अरे बुजी त बुधो इन लाइन में घणा माण्हू बीठा आहिनि? अने हिकड़ी है बस हिकड़ी है। उहा हुन का पुरे हुन के जे। जी हां बस अदी शुमाइला छा कजे। हल कोई गानो बुधा। तू बुधाए शुमाइला। जी गानो बुधाए ना। को दियो जलाओ जोर के दो हवा
लगाओ नोमान वो करे चल जबरदस्त योगा करे हंसने वाली खिलण वाली हाणे खिलऊं थोड़ो जी खिलऊं गॾु खिलऊं मां बि खिलां तव्हां बि खिलजो ठीकु आहे जी हाँ जी 1 2 3 खिली कोन थी भई मानी कोन खाली बुख ते अलाए छा खाली पेट माण्हू ईअं ई खिलंदो आहे हल ख़ैर थैंक यू सो मच जी अल्लाह हाफ़िज़ अदी शुमाइला मूंसां गॾु हुई अदी अनिला हुई अलाए हाणे ॿी अदी छा हुयो नालो महिरबानी थैंक यू सो मच छा कजे कॾहिं वलसो सोना सावला वतन साड़े ग़रीबादे गर्मियूं लॻी पियूं आहिनि को स्कर्दू पियो घुमे को गिलगित बल्तिस्तान पियो घुमे को किथे पियो घुमे को किथे पियो घुमे असां हिते वेठा आहियूं गर्मी में सो गर्मियूं कीअं ख़तमु थियनि हिते बारिश पवंदी तरह क्यों आज नहीं फर्स्ट टाइम रखा है मेरे शो में मुझे लग रहा है बार बार हेलो जी अस्सलाम वालेकुम आज रखा है क्यों रखा है वाला परावा शो का हाँ हेलो वालेकुम सलाम मामा फ्राम कोईटा भली कार अदी केड़ा आहिनि ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं अल्हम्दुलिल्लाह मां पराव सामान छॾे जा बि जी हाँ केड़ा हाल आहिनि अदी सब ठीक ठाक खैर खैरियत सब ख़ैर शो ॾिसो पिया जेका शो ॾिसूं पिया और जेके तव्हां शुरू में ॻाल्हियूं ॿुधाया हाँ ॾाढा ख़ूबसूरत तव्हां प्रोग्राम जी इब्तिदा कई बस मां दिलि चयो अॼु त मां अॼु पुराणो राजा थी वञा जी बिल्कुलु तव्हां पुराणा राजा छा नवां राजा बि चङा लॻंदा हो हाँ कल वारे प्रोग्राम में बि सुठा लॻो पिया हमेशह तव्हांखे नए रूप में साम्हूं ईंदा थैंक यू सो मच अदी तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे जॾहिं तव्हांजी नज़रूं सुठियूं आहिनि त तव्हांखे दुनिया सॼी सुठी लॻंदी तव्हांजे शुरू वारे जेको तव्हां शुरू में सुहिणा अल्फाज़ चया उनजे लाइ नंढड़ी पोइट्री आहे जी जी प्लीज हो सके तो जरा देर को मोबाइल ऑन करके बैठ जाओ वाह मुझे अपने दिल की बात कहने दो आहा ये और बात है कि रूह में उदासी रस घोल रही होगी आहा वीरानी गूंजती होगी चांद भी तारीख दिखता होगा हजार इंची लगती होगी आंखों में नमी डर आएगी मगर तुम किसी बात को दिल पे मत लेना वाह ये सब बातें वक्ती हैं ऐन मुमकिन है मिलने की कोई सूरत कराए वाह फासले सिमट जाए टूटा बंधन जुड़ जाए तुम नाउमीद मत होना वाह वाह आदि मुश्किल मम्मा अॼु वरी खिलण जी योगा पियो कयां मां त मूंसां गॾु थोरो खिलो प्लीज जी अदा बिल्कुलु करो बिल्कुलु ठीकु आहे मां टे ॻणींदुसि पोइ गॾु खिलंदासीं ठीकु आहे जी अदा ओके 1 ओके अल्लाह हाफ़िज़ 2 अदी जी जी खिलंदीअ मूंसां गॾु खिल टे ॻणींदुसि हुन खां पोइ खिलंदासीं गॾु पोइ फोन रखंदीअ अॼु खिलण जी योगा आहे 1 2 3 ओके ओके अदी ओके थैंक यू अल्लाह हाफ़िज़ छा कजे अॼु नओं मुंहिंजो खिलण जी योगा माण्हू हर भरू खिले माण्हू कुझु खिलण लाइ न हुजे पर माण्हू खिले ज़रूरु सुठी ॻाल्हि आहे खिलण जे लाइ तो ख़ैर तव्हांजे प्यार खे तव्हांजी मोहबतुनि खे प्रोग्राम में शामिल पियो रखां लाइव अची पंहिंजे हुजण जो अहसासु ज़रूरु ॾियारींदा कयो छो त जेके माण्हू हुजण जो अहसासु ॾियारींदा आहिनि उन्हनि खे ई जेको आहे सो ज़िंदगीअ में चइबो आहे त उहे आहिनि ज़िंदा आहिनि जेके अहसासु न ॾियारींदा आहिनि उहे सिर्फ़ु चुप हूंदा आहिनि उहे हिन दुनिया में न हूंदा आहिनि तो पंहिंजे हुजण जो ज़रूरु अहसासु ॾियारायो लाइव कॉल जे ज़रिए ॾियारायो मैसेज जे ज़रिए ॾियारायो कहिड़े बि तरीक़े सां पंहिंजे हुजण जो ज़रूरु एहसास ॾियारियो मां थोरो सेकी पियो आहियां गानो हलायूं कहिड़ो आहे हलो ही ख़ूबसूरत ट्रैक है प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ है गुलाम अली जो आवाज़ है वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी प्यारनि खे अवांजो प्यार अवांजी मोहबतूं हले रहे थी तो ख़ैर असांजो दोस्त आहे जिप्सी नदीम मंगड़े साहब राति जो अॼुकल्ह ट्विटर ते ॾाढो एक्टिव आहे राति चए पियो त साइंस सिखो नौकिरी जी का ज़रूरत न आहे ऐं साइंस खे तव्हां जॾहिं सिखंदा त इनकलाब अची वेंदो वॾा उस्ताद आहिनि बाबा ही जेके फेसबुक ते ट्विटर ते ऐं जेके बि सोशल मीडिया ते जेके दोस्त एक्टिव आहिनि इहे सुठी ॻाल्हि आहे सुठी इहे ॼाण ॾियनि था माण्हुनि खे सो सुठो लॻंदो आहे 02135388202 टेलीफोन नंबर आहे प्रोग्राम जो छा चवंदा आहिनि त वक़्तु हाणे तेज़ीअ सां हुन तरफ़ वञे पियो जिथे पाण एक्सप्रेस हलाईंदा आहियूं लाइव वठूं था हिकिड़ी फ़िलहाल कॉल अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी सर अल्लाह हाँ जी हेलो सर हाँ अनिला खुश आहीं अनिला जी सर हिकिड़ो मिंट छो हिकिड़ो मिंट सर छा थियो आहे हिकिड़े मिंट में
छत ते चढ़ी है, छत ते। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी अनिला जी सर, अनिला बदला हिंगोर जाता। जी हिंगोर जा। मां ख़ुशि आहीं अदी अनिला? जी सर, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं मां आहियो? बिल्कुलु ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहियां, भलो आहियां। तूं बि गॾु गुम थी वई शुमाइला सां, छो? जी सर, बस मोबाइल ख़राब हुई हिन जे लाइ। मोबाइल ख़राब हो, हिनजे करे। ॻाल्हि इहा आहे, मसरूफ़ियत थी वई वॾी। आहे मसरूफ़ियत छा थी? घर में वेठियूं आहियो वांदियूं, वरी मसरूफ़ियत थी वई। न बस सिलाई कढ़ाई सिलाई कढ़ाई जो त फोन बाबा, फोन जेको हू थी वियो, ख़राब थी वियो। ख़राब भी थी वियो हुयो फोन। हा न त टाइम कढी करे तव्हांजे शो में कॉल कंदा आहियूं। चलो गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। कहिड़ो गानो थी ॿुधाई अॼु? जी। हाणे पंहिंजो मिलण ज़रूरी आहे, हाणे पंहिंजो मिलण ज़रूरी आहे, वरना ही जिंदगी अधूरी आहे। वाह वाह। अच्छा, प्रोग्राम में चेंजिंग आई आहे भला कुछ न, या वो साॻो ई आहे? जी त साॻियो ई आहे, साॻो थोरो ई। चेंज थियो आहे। बसि हूअं अंताक्षरी या गेम ॿियूं हूंदियूं हुयूं, हाणे वरी खिलण जो। हाणे खिलण वारी योगा जी खेलऊं? जी सर। घणी जी चलो गुड है, थैंक यू जी, थैंक यू सो मच। छा कजे, छा कजे, छा कजे। अवां जो प्यार, अवां जो मोहब्बतूं प्रोग्राम में शामिल आयो लाइव। ऐं कोशिश आहे त लाइव कॉल्स, लाइव मैसेज, लाइव कचहरियूं अवां सां खोड़ सारियूं कजनि। अदनान लाखो मुझे प्यारे दोस्त, सखर वाला अदनान लाखो, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो। लाखा हाउस से प्रोग्राम देख रहे हैं। सनी सुमरो आहे, अदनान लाखो आहे, ऐं तव्हां सभिनी खे भली कार अदा, वॾी महिरबानियूं। अवां शो में शामिल थिया आहियो, थैंक यू जी, थैंक यू सो मच। ऐं खोड़ सारा माण्हू आहिनि जेके न मैसेज कंदा आहिनि, न कॉल कंदा आहिनि, बल्कि प्रोग्राम ज़रूरु ॾिसंदा आहिनि। काफ़ी माण्हुनि खे मां सुठो लॻंदो बि न आहियां, डिसलाइक कंदा आहिनि, पर वरी प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, चवंदा आहिनि न ॾिसूंसि था, का न का कुझु न कुझु करे अहिड़ो जेको असां कढूं। ख़ैर कुझु अहिड़ो कोन थींदो, डोंट वरी। तो अवां जे प्यार खे, मोहब्बतुनि खे शामिल रखो, जेकी मोहब्बत जंहिंसां घणी गॾु हूंदी आहे, प्यार घणो गॾु हूंदो आहे जंहिंसां, उहो ई ज़िंदगीअ में घणो मज़े में हूंदो आहे। तो जीअं पाण हींअर मज़े में आहियूं, ख़ादिम मेतले खे मां लाइव कशिश टीवी जे पेज ते ॾिसो खणी आयोमांसि, मुंहिंजो बाच तूं टीवी ते साम्हूं ख़बर पए। ऐं नोमान खे बि ॾेखारियो तव्हांखे। तो कशिश टीवी जो जेको पेज आहे फेसबुक ते, उनखे बि जॉइन कयो, उनखे बि लाइक कयो, उन ते खोड़ सारा प्रोग्राम्स आहिनि, प्रोमोज़ आहिनि, उनखे शेयर कंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त उन प्रोग्रामनि मां लुत्फ़अंदोज़ था कयो। कुझु ॾींहंनि में हाणे कोशिशि कंदासीं, छो त थोरो स्ट्राइक जो इशू अचे पियो, इन करे मुंहिंजो शो अपलोड कोन पियो थिए। अपलोड बि हाणे शो मुंहिंजो थियणु शुरू थी वेंदो, त तव्हां कीअं थींदो, हीअ हले पियो बैकग्राउंड ते। हलो, अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु आहियां। केरु आहे? रुबाब जोई खादा। रुबाब अदी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? थोरा इधर आओ, पत्थर बढ़ाओ। जी जी, तो तव्हांखे नालो जे पास में यादि न आहे, मां रेगुलर कॉलेज आहे। छा कजे अदी, हिते आवाज़ सम्झ में ई कोन थो अचे, आवाज़ सफ़ा घटि आहे, पोइ ख़बर ई कान थी पए त केरु थो ॻाल्हाए। जी जी अदा। ॿियो ख़ैरु आहे अदी? छा कंदी आहे भेण मुंहिंजी रुबाब? जी अदा, मां जेको आसे पासे आई आहियां। पापड़ खाईंदी आहीं? पापड़? जी अदा, अॼु शाम जो मां खोड़ सारा पापड़ तरिया हुआ। हा सही आहे, पापड़ हेॾे असांॾे मोकिल, जोई वारा घणा पापड़ खाईंदा आहिनि? जी जी अदा, पापड़ सुठा हूंदा आहिनि, वणंदा आहिनि, खाईंदा आहिनि। जोई माॻ में हिकिड़ो असांजो कॉलर हूंदो, साजिद लुंड। जी जी अदा। उहो उनखे सुञाणो, कपिड़े जो दुकान आहे हुते। जी हा, उहो हाणे फोन कोन थो करे, अलाए छो। पर मां अॼुकल्ह खणूं किथे था बॉइज़ जी कॉल पाण, इहा बि ॻाल्हि आहे। हलो अदी, कोई गानो ॿुधायो। जी अदा। जी कि
तेरे प्यार खाऊं। वाह दी वाह, वाह दी वाह, वाह दी वाह, बड़ी मेहरबानी बहन। मुझे लगता है मेरे ख्वाब अधूरे रह जाएंगे, मुझे शक है मेरी मौत जवानी में होगी। यो लिखियो मुंह ना है पढ़ियो मुंह ना है। अदनान भान लिखियो है पढ़ियो मुंह है। ठारू शाह का कामरान भान। ठारू शाह क्या हाल है? राजा भाई बिल्कुल ठीक है, अल्लाह ठीक है हो। दिलावर जमाली के भलीकार कमाल करते हैं हमसे जलने वाले। दुश्मन भी महफिल अपनी सजाते हैं और जिक्र भी हमारा करते हैं। अच्छा ये खबर नहीं। मीर मुजाहिद शेख फ्राम रतो देरो चेतो के मारे हलिया विया के पूरे हलिया विया उस्ताद बुखारी खबर ही कान पई त पंहिंजा कहिड़ा हुआ ऐं परावा कहिड़ा हुआ। ईअं थींदी दोस्त। रुबाब आहे मूंसां गॾु। रुबाब खे वेलकम था चऊं। एंड तव्हां पंहिंजे पुट जी तस्वीर मोकिली है। बहुत शौक से आपका शो देखते हैं। 18 मंथ का है लेकिन सारा दिन आप कॉल करता है। आई मीन आपका फैन है। छोटा शाह मोहम्मद वारिस सुमरो। मोहम्मद वारिस सुमरो आहे नंढो असांजो सही उनखे परिस्तार खे वेलकम था कयूं। नंढो जेको हूंदो आहे उनखे चवंदा नंढो फरिश्तो हूंदो आहे। ऐं कहिड़ा हाल आहिनि वारिस? ठीकु आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङा आहियो? भला आहियो? अल्लाह ब्लेस यू बाबा, अल्लाह ब्लेस यू। कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये उहो ई आहे जेका जवाब हिकिड़ो ॾींदी आहे। केरु पियो ॻाल्हाए? मैं सबा बात कर रही हूँ। सबा कहाँ से बात कर रही हैं? जी सर। कैसी हो सबा? ठीक हूँ, आप कैसे हो? बिल्कुल ठीक ठाक मेरी बहना। तबीयत ठीक है आपकी? अल्हम्दुलिल्लाह। तबीयत कैसी लग रही है? ठीक लग रही है? मेरी नहीं लग रही? लग तो रही है। तो फिर अब क्या क्या कर सकते हैं? शो कैसा लग रहा है? शो देख रही हो या नहीं? जी देख रही हूँ। क्यों देख रही हो? अच्छा लगता है शो। अच्छा लगता है शो। चले जी कोई सॉन्ग सुना दें पहले। जी भाई। हाँ सॉन्ग भी सुनाऊंगी और शेर भी सुनाऊंगी। शेर भी सुनाओ तो। जी। राजा भाई आपको हर सफर का किनारा मिलेगा, चमकता हुआ हर सितारा मिलेगा। वाह आएगी चेहरे पर प्यारी सी रौनक, मैसेज तुम्हें जब हमारा मिलेगा। वाह वाह वाह। गानो चले आप सुनाओ सॉन्ग। हाँ हाँ सुनाओ। मैं सुनाऊं? मैं कौन सा सुनाऊं? आज मेरा मूड नहीं हो रहा है सुनाने का। चले कॉल डिस्कनेक्ट। और मुझे कोई परवाह नहीं दुश्मनों की, बस नफरत है उन लोगों से जो दोस्ती के लिबास में मुनाफिक हों। फ्राम सिटी जुडो से कोट शेर मोहम्मद। थैंक यू अदा। एजाज बलोच शम्स वेरी वेरी। हाकिम अली गबोल मूंसां गॾु आहे। हाकिम कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक कहीं? चङो ई भलो ई। गदाब टाउन में हाकिम गबोल भी वेठो आहे, भई प्रोग्राम खे ॾिसे पियो। हाकिम गबोल जी पूरी फैमिली भी शो ॾिसे पई। सभिनी खे भलीकार। तो पाण गाने जी तरफ़ हलूं। गाने खां पोइ पाण ब्रेक वठणो आहे। कॉल था वठूं, उन खां पोइ ब्रेक खणणो आहे। कंफ्यूज़ न कयो मूंखे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाषा बिल्कुल ठीकु आहे। हाँ अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए भेण? अंधीरा कुंवर बल्दिया टाउन सां। केरु? अंधीरा कुंवर बल्दिया टाउन सां। कहिड़ा हाल? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजो भाउ मिठड़े जा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु मां आहे? बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह। अव्हांजी दुआउनि सां, अव्हांजी नज़रुनि जे साम्हूं। अल्लाह से तव्हां ख़ुशि रखंदो, रब साईं पंहिंजे मुन माल में रखंदो। तव्हांजी पूरी टीम ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजा भाउ तव्हांखे फरमाइश कई, कल्ह तव्हांजी फरमाइश पूरी न कई। मूंखे ॿुधाइणो अथव। फरमाइश मां पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां। अला भाई ईअं न कर। कहिड़ो गानो? कहिड़ो? कल्ह ॿुधायो त हुयो सिक में तुंहिंजी सिक में। कहिड़ो ॿुधायो? इहो न मुंहिंजा कहिड़ो? शायद मां सूरन लाइ जाए। असां सूरन लाइ न जाया आहियूं न। असां त ईअं ख़ुशियुनि जे लाइ जाया। ख़ुशियूं पिया विरायूं। माण्हू सूरन वारा आहियूं ई कोन असां। परेशानी ज़िंदगी जो हिस्सो आहे। सो मुंहिंजो तमामु सुठो गानो आहे। इहो गानो ॿुधायो आहे असां वटि आहे ई कोन। इहो लाइब्रेरी में मौजूदु ई न आहे। अच्छा पर तव्हां पंहिंजी आवाज़ ॿुधाए पर सुठे आवाज़ में ॻाईंदा आहियो। कहिड़ो? इहे गानो जेको इहो ईंदो ई कोन्हे। अदा ईअं न कयो न मुंहिंजा मिठड़ा भाउ। शायदि मां सूरन लाइ जायुसि। हाणे मां जायो ई न आहियां सूरन जे लाइ। मां कीअं ॻायां इहो गानो? चलो सही आहे अदा। हो ॿुधाए हो तो ॿुधाए तोखे दर्द तोखे दुख आहे दर्द आहे उहो तो ॿुधाए। हो दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी यार वफा जा पहिरियों ज़माना वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी प्यारनि खे दिल वारनि खे स्पेशली
उन्हनि माण्हुनि खे जेके मूंखे मैसेज कनि पिया, ॾाढा ज़बरदस्त नज़म, ॾाढी सुठी सुठी शाइरी मोकिलियूं नवां दोस्तनि, ऐं ईअं ई शाइरी मोकिलींदा कयो, नज़म मोकिलींदा कयो, पोइट्री मोकिलींदा कयो, त ज़िंदगीअ में माना सुकून अची वेंदो आहे। सो मूंखे त आई लव पोइट्री, मूंखे ॾाढी पोइट्री पसंदि हूंदी आहे। मां जेके सुठी दोस्त पोइट्री मोकिलींदा आहिनि दोस्त, उहे अञा वधीक सुठो लॻंदा आहिनि। शीराद अली खासकरी फ्रॉम मुशर्रफ फिरोज, अजीब जुल्म है मोहब्बत के नाम पे, अजीब जुल्म है मोहब्बत के नाम पे, जिन्हें मिले उन्हें कदर नहीं, जिन्हें कदर था उन्हें कभी मिली नहीं। वाह छोकरा वाह, छा माना छा एयरपोर्ट ते पियो ॻाल्हाईं या फ्लाइट पे कराई बुक पंहिंजी। मेरे नजदीक आकर देख मेरे एहसास की खुशबू को, मेरे नजदीक आकर देख मेरे एहसास की खुशबू को, दिल कितनी शिद्दत से धड़कता है तेरे नाम के साथ। वाह। मीर मोहम्मद मुगेरी फ्रॉम दुबई, थैंक यू सर मीर मोहम्मद मुगेरी साहब। आई शाज़मा मेमन आए, हजूर बख्श शोरो साहब आए। शाज़मा मेमन सलाम डियर, हाउ आर यू? बस थोड़ी बिजी हो गई थी इसलिए शो नहीं देख पाती थी, ना ही एसएमएस कर पाती थी। आज तो नाइस लग रहे हैं ब्लैक शर्ट में एंड अपनी वॉइस पे मैं सॉन्ग सुनाए। केड़ो गानो ॿुधायां, केड़ो ॿुधायां गानो, केड़ो ॿुधायां, छो ॿुधायां, नथो ॿुधायां। फरमान अली मूंसां गॾु आहे, फरमान अली खे भली का था चऊं। दिल की महफिल में तेरा इंतजार बार बार करेंगे, दिल की महफिल में तेरा इंतजार बार बार करेंगे, तेरी चाहत से ना कभी इनकार करेंगे, भले जमाना तुझे कहे बेवफा ए दोस्त, फिर भी खुदा की कसम तुझ पे एतबार करेंगे। वाह सही वाह। फरमान अली भुट्टो फ्रॉम डेर की, अस्सलाम वालेकुम। बिछड़ी जो वयासी न मिलियासी, न मिलियासी, बिछड़ी जो वयासी न मिलियासी, न मिलियासी, तेरो मिलियासी, न मिलियासी, न मिलियासी, बिछड़ी जो वयासी न मिलियासी। वालेकुम अस्सलाम। विछड़ी जो वयासी, काथे हली वई है छोकरी तू गुम थी? चल बस इतने ही, थोड़ा बिजी हुया से। केड़े बिजी, तू छा में बिजी है? तू फोन तो खराब थी हो तुझो? हां ना, मोबाइल खराब थी गयो, छा की न पे थे पोवर बस नयो वठणो पे। आज मां सदर वयम, तिरन जा लड्डू अज वठी आयम उता मां। कितना सर? सदर मां, कराची मां। अच्छा हां, आज ॾाढी शॉपिंग कई, ड्राई फ्रूट्स वगैरह मुझे ॾाढो वरतो हुया। जी ॿियो कहिड़ा हाल आहिनि शुमाइला? अनिला ख़ुश आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? मां ठीकु आहियां। शो ॾिसंदी आहियां, शो कोन ॾिसंदी आहियां मसरूफ़ियत में? न शो मां तव्हांजो रेगुलर ॾिसंदी आहियां, शो त तव्हांजो मिस सघंदी आहियां, बाक़ी कॉल करे करे जीअं मोबाइल ख़राब थी वई त हाणे कॉल कीअं कयां। चलो गुड डे। छा पचायो अॼु मानी में भाॼी में? छा पचायो आहे? पटाटा। अरे बिरयानी कोन ठाही आहे? न कल पचाई हुई न। कल पचाई, अॼु माना कंहिं बिरयानी कोन ठाही आहे? न कल पचाई हुई बिरयानी, वरी अॼु बस पटाटा चाढ़िया, मानी पचाई। चलो गुड डे। कहिड़ो सॉन्ग था ॿुधायो? सॉन्ग ॿुधायां? सॉन्ग ॿुधायो। गेम न था खेॾो? गेम कोन था खेॾो, अॼु हाणे योगा शुरू कई, खिलण वारी योगा। अच्छा गानो ॿुधा त पोइ खिलण वारी योगा। ठीकु आहे, गानो ॿुधायां? हा। वफ़ाजते आओ कर न तो छड़े सगे जे, वफ़ाजते आओ कर न तो छड़े सगे जे, दुनिया जॾे दिल पर न तो छॾे सघिजे, वफ़ाजते आओ डर नथो छॾे सघिजे। निंड थी अचे इन गाने खां पोइ? अॻियां ॿुधायां? न न, ॾाढो ॾुखियो, ॾाढो ॾुखियो गानो ॿुधाई। न अच्छा, माण्हू को रोमांटिक गीत ॿुधाए, को सुठो गीत ॿुधाए। ये तो रोमांटिक गीत आहिनि न, बाक़ी छा आहे? चलो ठीक है ठीक है। खिलण वारी योगा शुरू। 1 2 3। क्या मतलब सर? मूंसां गॾु खिल, मूंसां गॾु खिली ॾेखार। सब ॿुधंदा न चवंदा चरिया आहिनि। हा त खिली खिलो त सही मूंसां गॾु। बस इधर आके नोमान माइक पे क्यों नहीं बात कर रहा, तुम्हारी आवाज आ रही। चलो थैंक यू सो मच शुमाइला। थैंक यू सो मच। अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़। शुमाइला असां सां गॾु हुई, वॾी महिरबानी शुमाइला।
हमारे प्रोग्राम में शामिल थिया। वाहिद बख्श मुसा गदाए लिखे तो सलाम राजा भा, आपका शो तमाम बेहतरीन है, आज आप VIP लग रहे हो, मैंने फर्स्ट टाइम SMS किया है फ्रॉम कंबर। सजन सिंगारे कयाऊंस महाड़ मकाम दे खणी खटोले हलिया लोका नजरे। AB शकूर चवे तो खोसो बीरपुर माथे लोग, हाँ तो वो बिक चुके थे जब हम खरीदने के काबिल हुए, वो बिक चुके थे जब हम खरीदने के काबिल हुए, जमाना गुजर गया गालिब हमें अमीर होते होते। वाह सही वाह। ये फिल्मों में क्या थी ना, बॉलीवुड जो मूवीज में जल्दी में करोड़पति हो जाते हैं, एक रात में बंदे लोग अरबपति हो जाते हैं। हाँ छोकरी पी चवंदो आहे वञी कमाया वञी वरी करोड़पति थींदो आहे। नसीब फिल्म में गोविंदा कीअं तरीक़े हो गया, तू इधर ही बैठा रहे बेटा। मुनवर मेमण साईं वॾी महिरबानियूं। प्यार मोहम्मद खे भली कार था चऊं। प्यार मोहम्मद लिखियो है तो जिनको दिल में रखते हैं वो ही दिल को तोड़ जाते हैं, जिनको दिल में रखते हैं वो ही दिल तोड़ जाते हैं। चलो मंजिल से पहले हम ये रास्ता मोड़ लेते हैं। इश्क से इश्क की रोदात न पूछा कोई, इश्क से इश्क की रोदात न पूछे कोई, अश्क आंखों में उठाकर वो गिरा देता है। जब भी पूछा है कि अंजाम मोहब्बत क्या है, जब भी पूछा है कि अंजाम मोहब्बत क्या है, दिल बनाता है वो फिर दिल को मिटा देता है। मोहब्बत की कहानी में कहाँ ये मोड़ आते हैं, मोहब्बत की कहानी में कहाँ ये मोड़ आते हैं, मोहब्बत की कहानी में कहाँ ये मोड़ आते हैं कि जिनको दिल में रखते हैं वही दिल तोड़ जाते हैं। आमिर खान लगारी प्यार मोहम्मद लगारी गोठ करीम ॾिनो वसाण तालको सिंजोरो ज़िलो सागड़ पोस्ट ऑफिस जो नंबर कोन हूंदी, शिनाख्ती कार्ड जो नंबर बि न हूंदी, सभु ॾेई छॾियईं। आबिद हुसैन आगरो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अदा राजक। अव्हां जो प्रोग्राम तमाम बेहतरीन है, हिन प्रोग्राम में कोट नथा रखूं, मुंहिंजी मर्ज़ी। आबिद मेहरबानी। खास के लिए सुहेल गुल मेहरबानी, मिस बाहु जमाली थैंक यू। कामरान भान के भली कार था चऊं। कामरान भान वेलकम टू माय शो। खुदा करे ये दोस्ती इतनी गहरी हो, वक्त तेरा आए और मौत मेरी हो। केड़ी ट्रक जे पोयां पड़ी दोस्त। फारूक हुसैन मेहरबानी, निजाम देतो के भली कार। अयाज जमाली मेहरबानियूं। चाहत जान थैंक यू सो मच। एहसान पवर अची वियो फ्राम दादू। एहसान चए थो त क्यों हर शख्स मुझे दर्द दे जाता है, क्यों हर शख्स मुझे दर्द दे जाता है, क्या मेरे दिल पे लिखा है यहाँ दर्द लिए जाते हैं। एहसान पवर फ्राम दादू अदा मेहरबानी। छा कजे कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा कहिड़ा हाल आहिनि? अदी बिल्कुल ठीक है। केर पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? अदा सपना मीरानी कोरंगी से। कहिड़ा हाल आहिनि सपना मीरानी? ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङी आहीं, भली आहीं? जी अदा बिल्कुल ठीकु आहियां। पंहिंजो हालियो मां कीअं आहियो? कोरंगी ख़ुशि आहे? 2 मिंट बि। जी बिल्कुल मज़े में। सफ़ा मज़े में। जी अदा। अच्छा अदा तव्हां सां हिकिड़ो मतिलबु सवाल खणो हुयो। तव्हांजे शो में ज्यादातर छोकिरियूं कॉल कंदियूं आहिनि, छो छोकिरा छो न? अदी छोकिरियुनि जी कॉल वठंदो आहियां मां 9:30 बजे। उन खां पोइ छोकिरा हूंदा आहिनि, ॿुधंदी आहीं, ॾिसंदी आहीं प्रोग्राम? हा हा ॾिसंदी हा, आहियां। इहो ईअं ई आहे, इहो ईअं ई आहे। 9:30 ताईं मुंहिंजूं अदड़ियूं मूंखे प्रोग्राम में कॉल कंदियूं, 9:30 खां पोइ वरी अधा छोकिरा बि अची वेंदा आहिनि। पर आउं त पूरो ॾिसंदी आहियां, कोई बि न कंदो, मतिलबु महीने में को हिकिड़ो छोकिरो कॉल कंदो। महीने में हिकिड़ो तो करण, छोकिरा मूंखे नथा पसंदि कनि त मां कंदो छा कयां भला? जी छोकिरा नथा कॉल कनि त मां छा कयां? अच्छा बस इहो ई सवाल हुयो। ओ अदी मानी छा पचई थी पहिरियां जल्दी ॿुधा, बुख लॻी आहे ॾाढी। जी अदा। हा मानी छा पचई थी? मानी में मतलब सब कुछ पचाए वेंदी है, छा वरी छा? बस चल न कंहिंखे का गाॾी मिले, मां हिन सां गॾु निकिरां थो। अरे असां गॾु हलूं न। हा दी छा पचायो आहे? अॼु त बकरो पचायो। बकरो सॼो कुठो घर में कोरंगी सॼी खारायो? न न मतलब 12 घुरायो। छा थियो आहे? 12 घुरायो बकर? जी अदा। चल सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। हलो खिली ॾेखारियो, 1 2 3 खिलो। खिली खिलण विसरी वियो अदा। विसरी वियो? हल रोई ॾेखार। जी रोई ॾेखार। रोईंदा न आहियूं, बस रोईंदी बि न आहे, खिलंदी बि न आहे, मानी बि न खाईंदी आहे, कोरंगी में रहंदी आहे, सवाल बि घणा कंदी आहे। कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो सपना? जी अदा सां पढ़ण खां वॾा थी आहियूं, हाणे घर में पढ़ण खां वॾी थी वई आहे। अच्छा घणो पढ़ी आहे? पढ़ी न आहियां। पढ़ी नहीं तो पूरी पढ़ण खां वॾी कीअं थी वई आहे? पढ़ण जो शौक़ न हुयो, इन करे बस अदी छा कजे, तोखे मां गानो थो ॿुधायां बस। ओके बाय। वेलकम जी अगेन, खुशामदीद भली कार। हिन वक्त थियो आहे
पंहिंजी लाइव विथ राजा जी एक्सप्रेस जो ऐं लाइव विथ राजा जी एक्सप्रेस कॉल्स जेके हूंदियूं आहिनि उहे कंटिन्यू कॉल्स हूंदियूं आहिनि, उनमें जंहिंजी बि कॉल लॻे पोइ हुनजो नसीब आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी केरु पियो ॻाल्हाए? वफ़ा थी ॻाल्हायां। केरु? वफ़ा। वफ़ा थी ॻाल्हाई? अदी मां बेवफ़ा थो ॻाल्हायां। न न नाहे तव्हां? हा कहिड़ा हाल आहिनि? किथां पई ॻाल्हाए अदी वफ़ा? केरु आहे? शुक्र आहे। ब्रेक ते आहियो न न आहियां ब्रेक ते, मां लाइव आहियां। कहिड़े शहर खां पई ॻाल्हाई भेण? कंबर खां। कंबर खां। भली कार थो चवां तव्हांखे, ख़ुशि हुजो आबाद। टीवी ॾांहुं ध्यानु न ॾींदा कयो, फोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो बसि। छा कंदी आहे मुंहिंजी अदी भेण वफ़ा? सिलाई कंदा आहियूं। सिलाई कंदा। वेरी गुड। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी। कीअं लॻंदो आहे? VIP। VIP। त को कुझु गानो को गुनगुनाए ॿुधा जल्दी। अदी नथो अचे? कहिड़ो ॿुधायो? कोई बि ॿुधा। खिल 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 ॿुधा। आवाज़ ख़ासि न आहे। भलो आहे भलो। हो मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा, तोले ॾेण विछाया मां। ॿुधा। हा तव्हांजो सुठो आवाज़ ॾाढो। ब्रेक ते आहिनि छा? ओ अदी ब्रेक मां मोटी आयो आहियां। ब्रेक मां मोटी आयो आहियां। ब्रेक मां मोटी आयो आहियां। मां बि गामू थी वियो आहियां। हा बस तू ब्रेक ते ही हुज अदी, तू ब्रेक ते ही हुज। ठीक है। नेक्स्ट कॉलर जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? आमना पे ॻाल्हायां फ्रॉम सखर। आमना फ्रॉम सखर। कहिड़ा हाल आहिनि अदी? आमना जी मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? बिल्कुलु तबियत ठीकु सही अथव? अल्हम्दुलिल्लाह। तबियत सही लॻे पई, अॼु न पई लॻे? माशाअल्लाह। चले गुड हो गया, जबरदस्त। माशाअल्लाह माना तबियत सही ना आहे? माशाअल्लाह। न माशाअल्लाह जो मतलब तव्हां जबरदस्त है। तव्हांजी तबियत बि माशाअल्लाह सुठी आहे। हाँ चलो ठीक है। छा कंदी आहे आमना? जी मां घर में हूंदी आहियां, घर जो कमु वग़ैरह कंदी आहियां। चलो जबरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। वेरी गुड, सुठी ॻाल्हि आहे। अवां शो में शामिल थिया। कोई गानो ॿुधाईंदा पंहिंजे आवाज़ में? जी बिल्कुलु ॿुधाईंदमि, पर ॿुधाए। डेडिकेट तव्हांखे कंदमि छो जो तव्हां हर रोज़ तव्हां जोड़ था पहचानी वेंजे करे मुंहिंजो फेवरेट मतलब कारो कलर इलाही मुंहिंजो फेवरेट आहे। हा पोइ कारा घोड़ा तो रोज न पाए, मक्का कंहिंखे वणी न वञे। कारा घोड़ा तो रोज न पाए, मक्का कंहिंखे वणी न वञे। बस बस एतिरो ईंदो आहे। वाह वाह वणी वे तू पहरी नजर में, ये गाना भी चलाना होता है कभी कभी। खसे दिल खणी वे तू पहरी नजर में। ओ ज़हीर मिर्ज़त है, ओ पीर अमजद है। तू यार सजण यार, तू यार सजण यार। हलो जी एक्सप्रेस आहे लाइव विथ राजा जी। त एक्सप्रेस में हर बार मां घटि ॻाल्हायां, हे वरी ॿ वांदा अची वञे करे थोरो प्रॉब्लम थियो। हलो जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हो राधा भाई, ठीक हो? बिल्कुल ठीक ठाक। कौन बात कर रही हैं? जी मैं रिदा। रिदा किथा थी ॻाल्हाई? रिदा सिद्धि से राधा भाई। सिब्बी से बात कर रही हो। कहिड़े हाल आहिनि? ख़ुशि आहीं? जी राधा भाई ठीक हो, आप कैसे हैं? ठीक बिल्कुल ठीक ठाक मेरी बहन, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक हूँ। हो? जी राधा भाई गाना राधा भाई आप सुनाओ। क्या गाना? गाना सुनाओ 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 गाना सुनाओ। नहीं राधा भाई आप सुनाओ। मैं सुनाऊं? जी अच्छा, राधा भाई। अच्छा हमारा दोस्त है एक अदनान लाखो, उसके दोस्त शाहिद कुरैशी की शादी है और वो बोलता है मेरे दोस्त की शादी है तो उसके लिए दुआ करो। तो उन्हें उसके लिए क्या दुआ करे जिसकी नई नई शादी हो? ओ ती कहाँ चली गई? हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। हाँ शुमाइला वरी अची वई है। सर चैनल पे ॻाल्हायां। हाँ वरी अची वई है शुमाइला। सां ॻाल्हायो त सही पाण। सर शुमाइला मुंहिंजी भेण हुई, मां चैनल आहियां। शुमाइला नीला सवेरा घणियूं भेनरूं आहियो पाण में? सर 4 भेनरूं। चार ही अलॻि अलॻि फोन कंदियूं आहियो? जी हलो गुड आहे। सवेरा छा थी ॿुधाई? गानो ॿुधाए जल्दी। सर चैनल पे ॻाल्हायां सवेरा न। शैनीला? हाँ
जी सर शैनिला। शैनिला ठीक है। शैनिला गानो ॿुधा शैनिला। कारा कर दिल तबई अखियां तले वार तई वनी थियने खेर एड़ी अख जी उलार तई लबने तेला लेड़ी लगा न घुम कई खून थिंदा कारो जोड़ो पाए न घुम कई खून थिंदा कारो जोड़ो पाए न घुम कई खून थिंदा कारो जोड़ो। वाह वाह। करे पढ़ाई कई सही तरीक़े सां एॾो गानो सॼो यादि करे छॾी। जी सर। चलो गुड डे। थैंक यू सो मच अती शैनिला, महिरबानियूं। इन गाने ते हू यादि अची वियो। हो अख पिरीअ जी अड़ी जो निहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे। अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? ओ अॼु केरु त आहे? हा वाह केरु पियो ॻाल्हाए? केरु आहे? सायरा। सायरा आदि ख़ुशि आहीं? हा मुबारक अथई असांखे। असांजो दोस्त गुम थी वियो, फरीद कट पर मिली वियो। जी आदि किथां पई ॻाल्हाईं? जी किथां पई ॻाल्हाईं भेण? जी जी करण खां पोइ बि कुझु ॻाल्हाइबो आहे। नेक्स्ट कॉलर जी अस्सलाम वालेकुम। टीवी जो आवाज़ बंदि साईं। साईं टीवी जो आवाज़ बंदि। साईं छा हाल आहे? साईं 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 हले 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 दमसास। वाह वाह, कहिड़ा हाल आहिनि भाउ? कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर चाक चङो भलो ख़ुशि। अल्हम्दुलिल्लाह। बा एक्सप्रेस आहे त एक्सप्रेस थी वञो एक्सप्रेस असां, ठीकु आहे एक्सप्रेस न? थी वञ। सफ़ा एक्सप्रेस स्टार्ट गो। बाबा बुलेश आयो, बाबा बुलेश आयो शेर। वाह 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 वाह। मेरे इश्क विच मशकूक न हो, हा हा मेरे इश्क विच मशकूक न हो, वेरी गुड। नहीं अॼु ताईं ग़लत निगाह की थी। वाह तेरी हर मुलाकात में एवें की थी जिवें मूसा नाल खुदा की थी। वाह नहीं फर्क किता तेरे प्यार दे विच, नहीं खतरा दी परवाह की थी। वाह एक तेनू रब नहीं कह सकता, बाकी सारी रस्म अदा की थी। वाह वाह सही बात। असांजे बाबे बुलेश। वाह दमसा सही वाह। दमसा सही वाह। दुआ 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 दुआ। कलाम ॿुधा को। एक्सप्रेस टाटा बाय बाय। कलाम तो ॿुधा को गानो थी वञे जा। हाँ हाँ हाँ। आपको भूल जाए हम, इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम, आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं, आपको भूल जाए हम। शीशा दिल को तोड़ना उनका तो एक खेल है, हम ही से भूल हो गई, उनकी कोई खता नहीं, आपको भूल जाए हम, आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं। वाह सही वाह वाह सही वाह। थैंक यू सर थैंक यू साईं थैंक यू थैंक यू थैंक यू। नेक्स्ट कॉलर जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी टीवी जो आवाज बंद। टीवी जो घटि कंदी आहियां। किथे खुलियो पियो आहे? हेलो जी नेक्स्ट कॉलर जी तरफ सां आवाज खुलियो पियो आहे टीवी जो। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए सर? सर गुलाम मुस्तफा हिंगोल जा। कहिड़ा हाल आहिनि साईं? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो? भली कार सां चऊं तव्हांखे। कहिड़ा हाल आहिनि हिंगोर जा वारनि जा? शुक्र अल्लाह साईं जो। छा कंदा आहियो साईं? सर इंटर कई आहे फ़िलहाल त फारिग आहियूं। चलो गुड आहे। शो ॾिसो पिया? जी आहे शो ॾिसूं पिया। कीअं पियो लॻे साईं?
चो तो बेहतर पियो लगे तमाम। पोइ कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, पाण बि को पंहिंजे वंड मां ॾेई वञो असांखे वंड। जी कोई कलाम ॿुधाए वञो, कोई गानो ॿुधाए वञो साईं। क्या कलाम ॿुधायूं? जी जी हलो जी, तव्हांजो आवाज़ खुले पियो आहे टेलीविज़न जो। थैंक यू सो मच हमारे शो में शामिल थियण। नेक्स्ट कॉलर जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? माहिरा माहिरा किथां? सिद्धी से। सिपी, कहिड़े हाल आहिनि माहिरा? ठीकु आहियो? जी भाई कैसे हैं आप? ठीक है? बिल्कुल ठीक है माहिरा, मैं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक, आपकी दुआओं से आपके सामने। जी जल्दी कुछ सुना दे। जी कुछ सुना दे, कोई सॉन्ग सुना दे, कोई गाना, कोई शायरी, कोई पोइट्री, कोई नज़म। राजा भाई आप सॉन्ग आज नहीं सुना रहे क्यों? हाँ आप सॉन्ग नहीं सुना रहे किस वजह से? हम तो सुना सुना के इस मंजिल तक पहुंच चुके हैं। नहीं भाई अभी कौन सुना? मुझे चलो सुनाता हूँ कोई ना कोई, हाजिर बेफिक्र हो जाए। कि मारे हलिया व्या कि पूरे हलिया व्या, मेहरबानी चाहत अगर दोनों तरफ से हो तो। अदा मीर मुजाहिद मैसेज पढ़ चुका है। आयशा खान थैंक यू सो मच। हमारे लिखे काला जोड़ा पहन कर निकले हैं हम आज, खुदा दिल के मरीजों की खैर करे। सबा खान फ्राम गंड का बलूचिस्तान। फरहान अली मलिक, जुबैर अहमद जरवार टंडोरा अरखान, सना बलोच थैंक यू सो मच जी। अरसलान अली वको के भली कार था चूं। कॉलर जी तरफ था चूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 हाँ हाँ केर? फौजिया जो एक गाना लगाए। फौजिया जो हिकड़ा गाना लगाया। हाँ हो तुझे कूड़न कूड़न वायदन ते एतबार कयम। ठीक है भाई। नेक्स्ट कॉलर जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, मैं इरफान बात कर रहा हूँ कराची से। राजा से बात करनी है। जी जी इरफान मेहरबानी होगी। इरफान साईं हुकुम कयो, किथा पे ॻाल्हायो? कराची कहिड़े कोने मां? हेलो सर, मैं इरफान तो ॻाल्हायां कराची में, न्यू कराची में। जी जी इरफान भाउ, आवाज़ अचे पियो तव्हांजो मूं ताईं। आवाज अचे तो मसे तरह कॉल लगी है सर, पर मां ट्राई किया कॉल न पई लगे मुंहिंजी। छा कजे? जो केर लॻो पियो? ख़ैर आहे, छा कंदा आहियो? ओ अम्मी मुंहिंजी तव्हांजी शौक़ सां ॾिसंदी आहे, मां बि तव्हांखे पसंदि कंदो आहियां, तव्हांजी शो खे पसंदि कंदो आहियां। सर महिरबानी, तव्हां छा कंदा आहियो बेटा? सर मां कंपनी में जॉब कंदो आहियां। कंपनी में जॉब कंदा आहियो त असांजी बि जॉब करे वञो न। असांखे कोई कलाम ॿुधाए वञो, कोई गानो ॿुधाए वञो पंहिंजे आवाज़ में। सर मुंहिंजी एतिरी आवाज़ बेसुरी आहे, तव्हां बर्दाश्त ई नहीं कंदो। तव्हांखे कंहिं चयो आहे तव्हांजी आवाज़ बेसुरी आहे? चलो ठीकु आहे, मां कोशिशि कयां थो, पर मुंहिंजी बि हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, तव्हां पंहिंजी मतिलबु आवाज़ में मूंखे कुझु ॿुधाईंदो। हाज़िर हाज़िर हाज़िर। सर मुंहिंजी गानो हींअर ॿुधायां? न सुभाणे ॿुधाइजां, मंझंदि जी मानीअ खां पोइ। मंझंदि जी मानी खां पोइ चयो सर? हाणे ॿुधा न दोस्त। चलो ठीकु आहे, उर्दू कलाम ॿुधायां या सिंधी कलाम ॿुधायां? पछतो ॿुधा, पछतो। दगारोरा वई 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 बसम सजा ज़ई ज़ई ज़ई, कहिड़ो बि ॿुधा दोस्त। चलो ठीक है। हाँ। तुझे देखा तो ये जाना सनम, ओए होए ओए होए, प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। हेलो सर। हेलो सर। मुझी भाने जी है अरुज। हाँ इन्हें के मां डेडिकेट तो क्या है इसको? ठीक है। भाड़े जी की डेडिकेट की, तुझे देखा तो ये जाना सनम। अरे दोस्त पान ताके गानो था ॿुधे, भाल लो, एंजॉय कयो। अॼु की रात रही पौ त मुंहिंजी दिल थी घुरे, हो मुंहिंजी दिल थी घुरे, जानी पो केर जिए केर मरे, हो थी न परे। पहाड़ कोन रहंदासीं, 3 मिंटनि खां पोइ घर ॾे वेंदासीं। वाहिल जी ख़ुशामदीद अगेन, अवां सभिनी खे वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम अम्मा। खुश चाक चना भला? खुश चाक चङो भलो। अॼु सुञाण त केरु आहे? आंटी नईमा। कोन सुञाणींदे? आंटी नईमा। अरे हाणे मां त हाणे रेगुलर कॉलर थी वियसि, पर कॾहिं ॾिनमि, हाणे वरी रजिस्टर्ड तू कॉलर थी वई हाणे। मोटू कोन रखंदो आहे? फोटो वोटो रखियो आहे तुंहिंजो? हुयो लॻायो आहे ॾिठ। ओ अदी को गानो भला ॿुधा। गानो छो ॿुधाए, तू हाल वाल दे, ख़ुशि आहीं, छा कई, चङी आहीं, तूं ॿुधाए मूंखे। खिलंदी आहीं ॾींहं जो? ॾींहं मूंखे जहिड़ो आयो ॿुधाईंदी बोडी पाए। हेलो
दे तू ढारो अल्लाह मूंखे तामी हणी दे तू ढारो ओ मुंहिंजो मबो आहे मशरो तो मूंखे जोगी धारो अरे धारो आयो राजा के चवे राजा के धारो या धारो ये मशरो आहे राजा मशरो आहे ओ मुंडियो तुंहिंजो ऐं सवा तोलो अल्लाह मिला मारन साल हो लो मूंखे जोगी मानी छा पचैया तू ढारो अल्लाह मूंखे तामी हणी दे तू ढारो हेलो आवाज अचे थो मुंहिंजो हाणे मुंहिंजो आवाज़ अचे पियो ना तुंहिंजो कोन पियो अचे मुंहिंजो पियो अचे हा ओदी हाणे सभिनी खे सलाम सभिनी खे वालेकुम सलाम वालेकुम सलाम खुश असांजी दुआऊं अथव तव्हांजे चैनल खे वधीक अञा सब्सक्राइब ये माण्हू कमाल न जेकी ॿुधंदा ई रहे वाह भाई ये माण्हू कमाल न जेकी ॿुधंदा ई रहे को पाजी पिया ॿुधाईंदा आहिनि खैर जी छा थो करे सघिजे नेक्स्ट कॉलर जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजा केरु पियो ॻाल्हाए जी नूर रहमान पली जो कराची कहिड़ा हाल आहिनि साईं ख़ुशि आहियो शुक्र अल्लाह तव्हां ॿुधायो बिल्कुलु छा ॿुधायूं तव्हांखे हुकुम कयो गानो को ॿुधायो मन में ॻोल्हायो को रुगो गाना पियो हलायां प्रोग्राम में ॿी त कचहरी कान कई आहे तव्हां ॿुधायो को पंहिंजे आवाज़ में गानो शुक्र अल्लाह पाक जो गानो ॿुधायो भाउ जी जी साईं वियो आहे वठण होटल तां गानो पोइ वठी त पोइ ॿुधायो ॿियो नेक्स्ट कॉलर आखिरी कॉलर जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ॿुधायो अदी केरु आहे अज़रा काके बोल रहे हो ओ भेण ख़ुशि आहीं चाक चङी भली खुश था खुश आयो खेल अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह शो ॾिसी पई बिजली न आहे बिजली आहे जेका बिजली आहे ॾाढो तंग कयो आहे बिजली आहे ॾाढो 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 मूंखे बि ॾाढी मैसेज करे बिजली आहे 12 बजे ॾिसंदी आहियां मंझंदि जो 3 बजे हलो ठीकु आहे बसि ख़्यालु रखिजो पंहिंजो खोड़ सारो प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे ठीकु आहे दुआनि में यादि रखना म्यूट त न कर त आवाज़ ॻाल्हायां पियो कॉलर सां न टाइम हली सघे थो अॻिते अॻे छा आहे हलो जी प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी सुभाणे अव्हां सां मुलाक़ात न थींदी सूमर ते थींदी मुलाक़ात तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो नौमान अली किंग खे ख़ादिम खेतले खे ऐं असांजे जुनेद खे ऐं अदनान खे सभिनी खे ॾींदा इजाज़त ख़ादिम मेतलो निंड न ईंदी तो ख़बर आहे तो वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक मां सभिनी प्यारनि जे लाइ मूंखे इजाज़त इंशाअल्लाह वरी थी मुलाक़ात सूमर ते लव यू ऑल गुड नाइट टेक केयर शबा ख़ैर अल्लाह हाफ़िज़